ख़बर शामिल कयूं था कंदकोट खां। कंदकोट सेक्शन थाणे जे हद मां 1 महीनो अॻु हथियारबंदनि हथां अगवा थियल नौजवान मीरा बख्श उर्फ़ बाबू गोलो बाज़ाब न थी सघियो। वारिस मीडिया सेंटर पहुची विया। मीडिया वारो दाहींदे कमर ऐं मखणो गोलो चयो त 1 महीने खां असांजो नौजवान धाड़ियुनि वटि बंदी बणियल आहे। धाड़ियल मूवी जी बाज़ाबी ॾे ₹10 लाख भोंग तलब कई आहे। उन्हनि जो वधीक चवणो त असां ग़रीब आहियूं, पुलिस वटि बि पंधु करे थकिजी पिया आहियूं। SSP अमजद शेख बि गुज़िरियल 15 ॾींहंनि खां मिलण खां बि इनकार करे छॾियो आहे। खणिजी वियो आहे भोंग 10 लाख रुपया घुर कयो अथनि। असांजो ग़रीबूं आहे कुझु बि न की जीअं की असांखे 10 लाख रुपया ॾियो छोकिरो लास्ट तव्हांखे मिलंदो। मां सफ़ा ग़रीब वञी ग़रीब जे असांखे पैसा ॾियो। असां SP ॾे वियूं SP बि नथो मिले न कुझु आहे। ॿुधी अगवा थी वियो छोकिरो त हाणे ज़ाहिर बि थी वियो धाड़ियल हाणे भंग जो तलब करनि था त 10 लाख रुपया ॾियो न त छोकिरो तव्हांखे लाश मिलंदो। हाणे असांखे धमकियूं मिलनि था यको रोज़ असां सां ॻाल्हाइनि था, रोज़ धमकियूं ॾियनि था। SP साहिबु यको दिलासा ॾींदो आयो तव्हांखे बिल्कुलु छोकिरो तव्हांखे बाअमानत मिलंदो। तक़रीबन 10-15 ॾींहं थिया आहिनि। इन खां पोइ असांखे हाणे SP मिले बि नथो। वञूं था असांखे धिका ॾेई कढी छॾनि था। जांच SP वटि ऑफिसर वेठा आहिनि, जांच त कोन्हनि। असां ख़ाली मोटिया वञूं था। हाणे फिरी गिरी असां चुप कयूं वेठा आहियूं। असां आला ऑफिसरनि खे इहो अपील कयूं था त महिरबानी करे असांजो छोकिरो वाज़ियाब करनि, छोकिरो बिल्कुलु वाज़ियाब करनि, न त असां बिल्कुलु धरना बि हणंदासीं, रोड बि ब्लॉक कंदासीं। शाम ताईं असांखे को वर्दी न मिलियो त बिल्कुलु सुबुह असां SP ऑफिस जे दर ते बिल्कुलु धरणो हणी वेही रहंदासीं। बच्चा ॿाल खणी ईंदासीं, क़ुर खणी ईंदासीं। इन्हनि क़ुरनि जे सदके असांजो छोकिरो वाज़ियाब कराए ॾियो, न त बिल्कुलु असां इन में मजबूरनि असां को क़दम खणंदासीं। असांजे पोयों छोकिरे खे का नुक़सानु थियो इन जो ज़िम्मेवारु हुकूमत रहंदो। ॿुधी न।